नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ पारां ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे खे शिकारपुर जे सियासी समाजी धुरनि पारां भरपूर मोट ॾिनी वई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शिकारपुर मां मेहरान टीवी जो रिपोर्टर महबूब बलोच। मेहरान टीवी न्यूज़ जे ऐलानियल सक़ाफ़ती दिहाड़े खे पुरज़ोर नमूने सां मल्हाइण लाइ शिकारपुर में रंगारंग प्रोग्रामनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। शिकारपुर जे शहीद शिराज बॉडी बिल्डिंग जे तरफ़ां पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छॾियो सिंध संवारियो जे उनवान तहत सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में नशे खां पाक सिंध जे उनवान तहत बॉडी बिल्डिंग ऐं वेट लिफ्टिंग जा मुक़ाबला कराया विया। उन मौक़े ते प्रोग्राम में शरीक महिमाननि ऐं रांदीगरनि मेहरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तव्हांखे जस हुजे मेहरान टीवी माना जेको असांजी सिंध धरती आहे जेको आहे उनखे पाण ई मेहरान जो नालो ॾिनो वियो आहे। जेको आहे मेहरान जॾहिं मौजनि में तॾहिं ईंदो जॾहिं असांजो सिंध जो शऊर सिंध जो शागिर्द जेको आहे पढ़ंदो लिखंदो उहो उन में शऊर ईंदो त उहो अॻिते जेको आहे ॿियनि माण्हुनि में जेको आहे तइलीम वधाईंदो। जेको आहे सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो आहे। अॼु जेको आहे सो असां बॉडी बिल्डिंग क्लब में जेको आहे सो उस्ताद अब्दुल वहाब जी मेज़बानी में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। प्रोग्राम कयूं था इंशाअल्लाह ताला जेको आहे सो डिसंबर में खोड़ सारा दोस्तनि जा साफ़िन जा प्रोग्राम हर चैनल जा हूंदा। ॾिसो असांजी जेका कल्चर आहे उहा 5000 साल पुराणी आहे ऐं उन कल्चर खे जेको आहे ॾिसंदे न सिर्फ़ु एशिया जा मुल्क पर के जेको यूरोप जा कंट्रीज़ आहिनि ब्रिटेन वग़ैरह उन्हनि बि उन सिस्टम खे एडाप्ट कयो आहे। माना असांजे रहन सहन जीअं असांजो ड्रेन सिस्टम आहे कैनाल सिस्टम आहे लिविंग स्टैंडर्ड आहे कवर्ड ड्रेन्स 5000 साल पहिरियां जेका सिंधी क़ौम जेके आहिनि उहे इस्तेमालु कयूं आहिनि उनखे ॾिसी करे पोइ दुनिया सिखी आहे। हाणे असां जेके सिंधी माण्हू आहियूं जेके सिंध में रहूं था या ऑल ओवर द वर्ल्ड सभ खां पहिरियों त उन्हनि खे आऊं जेको आहे इहो जेको ही कल्चर डे आहे उहो बि मुबारकबाद पेश कयां थो। जेके सुजाॻ क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजी सक़ाफ़त खे हमेशह यादि रखंदियूं आहिनि। तव्हांखे बि जेको आहे जस आहे त तव्हां जेको आहे हर साल जीअं हिन साल बि वरी असां सां गॾु आहियो असांखे बि जेको आहे पाण सां साण करे वरितो अथव इहा तव्हांजी महिरबानी आहे ऐं तव्हां क़ौम जी ख़िदमत कयो पिया। हमेशह चवंदा आहिनि जेको हेल्दी माइंड हूंदो आहे उहो हेल्दी बॉडी में हूंदो आहे। हाणे जेके तव्हां शयूं मूंखे चओ था इहे सभु शयूं खां जेकॾहिं माण्हू अवॉइड कंदो ऐं जेको आहे उनजी पॉज़िटिव अप्रोच हूंदी फिज़िकली जेको आहे हीअ फिट हूंदो त उहो जेको आहे इन लाइक़ु बणिजी वेंदो त पंहिंजे धरतीअ जी पंहिंजे क़ौम जी ख़िदमत करे सघे। अॼु असांजे ख़ुशियुनि जो ॾिहाड़ा आहिनि जो सक़ाफ़ती ॾींहं सिंध में मल्हाया पिया वञनि ऐं सिंध सदियुनि खां आहे ऐं सिंध हमेशह इल्मु अदब हुनर जे लिहाज़ सां पंहिंजो पाण मञायो आहे ऐं सिंध हमेशह कारोबार जो इल्म जो अदब जो हुनर जो मर्कज़ रहियो आहे। तमामु बहितरीनु असां सिंधियुनि माण्हुनि जे लाइ सिंधी नौजवान जे लाइ हिकु लिहाज़ को सबक़ बि आहे हिकु लिहाज़ को नसीहत बि आहे ऐं उन तरफ़ इहे हिकिड़ो तमामु सुठो रुझान आहे। अलाह करे असांजो सिंधी नौजवान जेको आहे इन तरफ़ अचे छो जो इन शइ जी कमी तमामु घणी महसूसु थिए पई त असांजो जेको बि नौजवान तबिको आहे उनजी जेको घणो फ्लो आहे सोशल मीडिया जे हवाले सां पर पोइ बि सोशल मीडिया खे फॉलो कंदे आहे कि फॉलो कंदे जेको अवां पंहिंजो मैसेज ॾियो था अलाह करे उहो तमामु मां उमीद बि कयां थो ऐं दुआ बि कयां थो त असांजा नौजवान दोस्त चाहे शागिर्द हुजनि शागिर्दाणी हुजनि इनशा ताला तव्हांजे हिन मैसेज खे फॉलो कंदे पंहिंजो सुठो सिंधी क़ौम जे लाइ सिंधी अवाम जे लाइ तरक़ी कंदा। महबूब साहब बहितरीनु पैगाम आहे जेको तव्हां बिल्कुलु वाज़े करे चुको ऐं इन ॻाल्हि खां को बि जेको आहे दरगुज़र नथो करे सघे। पढ़ण लिखण खां अलावा जेको असांजे हिन सोसाइटी में ऐं जेके नशावर जेके शयूं अपराइनि था ऐं उहे मुख़्तलिफ़ जेका बुराइनि मुब्तला थियनि था उन्हनि खे हथी ॾियण वारा बि असां आहियूं। जेकॾहिं असां पाण सिहतमंद हूंदासीं बॉडी बिल्डिंग कंदासीं ऐं समाज में सुठो उथंदा वेंदासीं ऐं हीअ हिकु इबादत आहे साईं। अॻ में त सिंध जे नाले जे हवाले सां मेहरान टीवी जेका आहिनि उन जे CEO इन जी पूरी टीम खे मुबारकबाद हुजे त अहिड़ो सिंधी कल्चर ॾिहाड़ो जेको आहे सालों साल जेको आहे उहो मल्हायो थो वञे। हाणे मेन जेको आहे उनजो स्लोगन हर साल जेको आहे चेंज थींदो वेंदो आहे। इहा बि हिकिड़ी नवाण ऐं जेके असांजे जेके कल्चर खे जेके आहिनि हथी वठाइण जे जेके हिकु निशानी आहे जेका आहे
हाणे पढ़ो लिखो ऐं हुनुर सिखो। हाणे जॾहिं तालीम हूंदी त हर शइ जेका आहे उहा ऑटोमेटिक कवर थी वेंदी ऐं वरी हुनर जे हवाले सां जेका आहे त तालीम हिकु पासे ऐं हुनुर ॿिए पासे हूंदो आहे। माना इहो सिके जा ॿ पासा आहिनि त तालीम सां गॾु हुनुर जेको आहे त पोइ माना हुनुर हूंदो त जेके बेरोज़गार माण्हू न रहंदो, पंहिंजे हुनर वसीले जेके सिंध जो मैसेज ॾेई सघे थो पूरी दुनिया में त असां सिंधी जेके आहिनि तालीम सां गॾु हुनुरमंद बि आहियूं जेके इहा इंतिहाई बहितरीन ज़बरदस्त नारो आहे ऐं स्लोगन आहे, छो त सिंध हिन महिल जेका शाहूकार सकाफ़त जी मालिक आहे इन्हनि सभिनि शयुनि खां ॼण थोरो वांझियल आहे। सो मेहरान टीवी वारनि खे सलाम हुजे जन एॾो बहितरीन नारो, एतिरो बहितरीन जेको हिकिड़ो सिलसिलो ॾेई छॾियो सिंध जे माण्हुनि खे। पढ़ो लिखो, हुनुर सिखो ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि सभु बहितरीन आहिनि। पढ़ो लिखो, हुनुर सिखो, सिंध संवारियो, नशो छॾियो, सिंध संवारियो। तव्हांजो उनवान तमामु बहितरीन उनवान आहे ऐं हक़ीक़त आहे त इन उनवान जी असांखे ज़रूरत आहे, छो त असांजो स्पोर्ट्स सां वास्तो आहे। असीं हर साल जेको आहे सकाफ़ती प्रोग्राम कराईंदा आहियूं, स्पोर्ट्स जे हवाले सां ई कराईंदा आहियूं। असांजो जिम आहे, बॉडी बिल्डिंग, वेट लिफ्टिंग, बैडमिंटन, माना हिकिड़ी अकेडमी आहे असांजी अलाह जी महिरबानी सां। उहा पंहिंजी मदद पाण तहत हले थी, पर सकाफ़त खे असां कोन विसारींदा आहियूं। असां हर साल कोशिशि कंदा आहियूं त सकाफ़ती प्रोग्रामनि में हिसो वठी सकाफ़ती प्रोग्रामनि में हिननि नौजवाननि खे जेको आहे सहकार कराए ऐं हिन खे पैगाम ॾियूं त हीअ जेका सिंध आहे असांजी उहा अॼुकल्ह जी न आहे। हीअ सिंध जेका आहे 5000 साल पुराणी तहज़ीब आहे असांजी सिंध जी। शरीक महिमाननि जो उहो चवणु हुयो त असांजी असल सकाफ़त इल्म ऐं हुनुर आहे, जंहिंसां असां बि दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी कतार में शामिल थी सघूं था। कैमरामैन मीर गुल लोहर सां गॾु महबूब अली बलोच, मेहरान टीवी न्यूज़, शिकारपुर।